अस्सलाम वालेकुम दोस्तों, फ़कीर सिकंदर अली अमा जी ख़िदमत में हाज़िर आहियां। दोस्तों, साइंसदाननि चयो आहे त दिलि जे मरीज़ खे मच्छी खाराइजे। दोस्तों, उन्हीं ते ॻाल्हाईंदासीं। दोस्तों, साइंसदाननि चयो आहे त दिलि जे मरीज़ खे मच्छी खाराइजे। मच्छीअ में विटामिन ए मौजूदु आहे, तंहिं करे उन खे मच्छी खाराइजे। डॉक्टरनि हर हिकु दिलि जे मरीज़ खे चवंदा आहिनि डॉक्टर त तव्हां मच्छी खाओ। ऐं मूं उन ॻाल्हि खे मद्देनज़र रखे मूं 15 साल उन ॻाल्हि ते रिसर्च कई आहे, जंहिं ते तहक़ीक़ात कई आहे ऐं जो थोरो घणो हिकमत सां वास्तो आहे। उहे दवाऊं मां पाण दिलि जो मरीज़ हुयुसि ऐं उहे दवाउनि सां गॾु मच्छी बि मूं पंहिंजे जिस्म ते आज़मायो ऐं उन ते मूं 15 साल रिसर्च कई। का दवा मां खाई वरी हफ़्तो मच्छी सॼी खाईंदो हुउसि ऐं मच्छी जे खाइण जे करे वरी तकलीफ़ वधी वञे। वरी साॻी दवा ॿिए हफ़्ते में वरी मां खाईंदो हुउसि ऐं वरी मच्छी न खाईंदो हुउसि त वरी मुंहिंजे साॻी दवा वरी मूंखे माना मुंहिंजे तबियत खे नॉर्मल पियो बणाए। अहिड़े लेवल सां मूं 15 साल पंहिंजे जिस्म ते रिसर्च कई, जंहिंजे रिसर्च कंदे कंदे मां इहो रिज़ल्ट मुंहिंजे साम्हूं आयो आहे त दिलि जे मरीज़ खे हमेशह मच्छी न खाराइजे। मच्छी दिलि जे मरीज़ जे लाइ नुक़सानकार आहे। माशाअल्लाह, मुंहिंजी तबियत हिन महिल तमामु ठीकु ठाक आहे। दिलि जो जेको मां पेशेंट हुउसि, मूंखे दिलि जी बीमारी छॾे वई आहे ऐं उहा मुर्शिदनि जे दुआ सां ऐं अल्लाह जे महिरबानी सां मूं तहक़ीक़ात कई ऐं थोरो घणो हिकमत जी मूं में ॼाण आहे। मां पंहिंजे जिस्म ते इहो मुशाहिदो करे, प्रैक्टिकल सां मुशाहिदो करे 15 साल मुशाहिदो कयो ऐं 15 साल इन रिसर्च में मूंखे इहा माना मुंहिंजे ॾाढो रिज़ल्ट आई त दिलि जे मरीज़ खे मच्छी हमेशह न खाराइजे ऐं भुल चुप में बि न खाराइजे। जेके बि दोस्त दिलि जा मरीज़ आहिनि उहे इहा ॻाल्हि मद्देनज़र रखे पंहिंजे माना जिस्म ते भली रिसर्च कनि। डॉक्टरनि जे मुताबिक़ डॉक्टर चवनि था त पाण मच्छी खाइनि। डॉक्टर चवनि था जेके दिलि जा मरीज़ आहिनि उहे मच्छी माना भली खाइनि, मगर आऊं उन्हनि खे माना इन ते जेको मूं तहक़ीक़ात कई आहे, रिसर्च कई आहे ऐं प्रैक्टिकल तरीक़े सां मूं उन ते जेको 15 साल लॻाए ऐं सॼा 15 साल लॻाया आहिनि। 15 सालनि खां पोइ ई मां तव्हांजे आॾो वीडियो रखे रहियो आहियां त जीअं इंसान ज़ात जो इंसान जे लाइ भली ॻाल्हि थिए ऐं भली ॻाल्हि उन्हनि जे आॾो रखां ऐं उन्हनि खे सिहत मिले, उन्हनि खे तंदुरुस्ती मिले। दोस्तों, दिलि वारो मरीज़ पाण बि भली इन ते रिसर्च करे, तहक़ीक़ात करे। को बि मां चैलेंज सां चवां थो त दिलि जे मरीज़ खे मच्छी न ॾिजे ऐं मच्छी उन जे लाइ नुक़सानकार आहे ऐं जेतिरो थी सघे त हू हल्की ग़िज़ा खाए, दाल खाए, सब्जियूं खाए। उन में प्रोटीन ऐं विटामिन्स तमामु घणा आहिनि ऐं मच्छी न खाए ऐं जेके माना खाधा ॻरा हुजनि त उहे खाधा न खाइनि ऐं नरम ग़िज़ा इस्तेमालु कनि, नरम खाधो इस्तेमालु कनि त हुन लाइ तमामु मुफ़ीद आहे, हुनखे सिहत मिली सघे थो। वरना मच्छी जे आसिरे ते ऐं इन डॉक्टर जे आसिरे ते उहे माना उन्हनि खे अटैक थी सघंदो ऐं अटैक उन्हनि ते केॾी महिल थी सघंदो जेको मच्छी खाईंदो, डॉक्टरनि जे चवण ते मच्छी इस्तेमालु कंदो ऐं नरम ग़िज़ा इस्तेमालु न कंदो त उन खे जे सिहत न सुधरंदी ऐं कॾहिं न सुधरंदी। पर जेकॾहिं नरम ग़िज़ा इस्तेमालु कंदो ऐं मच्छी खे असुली हथु न लाहींदो त उन खे सिहत मिलंदो। हीअ मूं पंहिंजे तजुर्बे मां जेको हासिलु कयो उहो तव्हांजे आॾो रखी। महिरबानी। अस्सलाम वालेकुम दोस्तों।